अस्सलाम वालेकुम सिंधी भाइरो तव्हां ॾिसी रहिया आहियो सिंधी इन्फो। आहियां अब्दुल क़यूम। दोस्तों, तव्हां अक्सर ख़बरुनि में या सोशल मीडिया ते सिंध मां हिकु नौजवान छोकिरी खे ज़रूरु ॾिठो हूंदो जंहिंजो नालो आहे उमे रुबाब। उमे रुबाब केरु आहे या उमे रुबाब जी कहाणी कहिड़ी आहे या उमे रुबाब जी बायोग्राफी छा आहे, इहो सभु तव्हांखे हिन वीडियो में ॿुधाईंदासीं। जेकॾहिं वीडियो पसंदि अचे त वीडियो खे लाइक कंदा ऐं चैनल खे सब्सक्राइब। अचो त हलूं था वीडियो जी तरफ़। ज़िंदगी में कॾहिं कॾहिं अहिड़ा बि इम्तिहान अची वेंदा आहिनि, उन्हनि इम्तिहाननि में पास थियण या फेल थियण जो अंदेशो न हूंदो आहे। उन्हनि इम्तिहाननि में कोशिशि न करण खे नाकामी ऐं कोशिशि करण खे कामयाबी तसवुरु कयो वञे थो। पोइ उहा कोशिशि मज़लूम जी ज़ालिम ख़िलाफ़ बि थी सघे थी। हिन कहाणी में मज़लूम उमे रुबाब चांडियो आहे ऐं ज़ालिम हिकु सरदार। रुबाब जो तालुक़ु ज़िले दादू शहर मेहर सां आहे। रुबाब हिकु वकील बि आहे, पर हिन वक़्तु रुबाब खे पंहिंजी ई वकालत करणी पवे थी। रुबाब जी कहाणी हीअ आहे त अॼु खां 2 या 3 साल पहिरियां रुबाब जे ॾाॾे, वालिद ऐं चाचे खे हिकु ई ॾींहुं क़तलु कयो वियो। रुबाब मुताबिक़ चांडियनि जे ई सरदार हिन जो घरु उजाड़ियो। रुबाब चवे थी त हिन जे वालिद हिकु कमेटी ठाही। कमेटी जो मक़सदु माण्हुनि जे हक़नि लाइ आवाज़ु उथारणो हुयो। इन कमेटी तहत घणा माण्हू हिन जे वालिद खे फॉलो करणु लॻा ऐं पंहिंजे ई सरदार ख़िलाफ़ु आवाज़ु उथारणु लॻा। जीअं उन्हनि जो सरदार हिकु MPA हुयो, सो बि पीपल्स पार्टी जो, पर माण्हुनि खे हक़ न मिली रहिया हुआ। जॾहिं चांडिये सरदार खे ख़बर पई त माण्हू हिन जे ख़िलाफ़ु थींदा था वञनि, हिन रुबाब जे वालिद खे धमकायो त इहा चीज़ बंदि कई वञे, पर हिन जो वालिद आवाज़ु उथारींदो रहियो। आख़िर इन जो नतीजो रुबाब जे वालिद, ॾाॾे ऐं चाचे खे क़तलु करायो वियो। ही 3 क़तल हिकु ई ॾींहुं थिया। हिकु MPA सो बि हुकूमती धुर जो, उन जे ख़िलाफ़ु इंसाफ़ लाइ कोर्टनि जा चकर हिकु नौजवान छोकिरी लाइ मुश्किल हूंदो आहे, पर रुबाब हिमत न हारी आहे। पहिरें उघाड़े कोर्टनि जा चकर ॾींदी रही। चीफ जस्टिस जी गाॾी रोके बि इंसाफ़ घुरियो। जॾहिं रुबाब कोर्टनि मां मायूस थी वई, हिन सोशल मीडिया ते इंसाफ़ लाइ आवाज़ु उथारियो। जीअं सिंध हमेशह मज़लूमनि जो साथ ॾिनो आहे, रुबाब लाइ बि पूरी सिंध मां हिकु ई आवाज़ु, बल्कि पूरे पाकिस्तान मां रुबाब सां इंसाफ़ कयो वञे आवाज़ु अचणु लॻा। रुबाब जा इंटरव्यू मुख़्तलिफ़ उर्दू चैनल बि करणु लॻा। हाणे रुबाब हिकु मज़बूत आवाज़ थी चुकी आहे। सिर्फ़ु पंहिंजे केस जे लाइ न, बल्कि हर उन मज़लूम जो आवाज़ बणी आहे जेके क़तल थियण जे भउ खां इंसाफ़ लाइ आवाज़ ई नथा उथारिनि। सिंध मां जेतिरी मोहबत ऐं प्यारु मिलियो आहे, रुबाब खे हिकु लीडर करे मञनि था। चई सघिजे थो त रुबाब इम्तिहान में पास थी चुकी आहे, नाकाम न। उमेद आहे रुबाब खे कोर्टनि मां बि इंसाफ़ मिलंदो। ही बि उमेद आहे। दोस्तों, ही वीडियो तव्हांखे पसंदि आई हूंदी। जेकॾहिं वीडियो पसंदि आई आहे त वीडियो खे लाइक कंदा ऐं चैनल खे सब्सक्राइब। मिलंदासीं नेक्स्ट वीडियो में। अल्लाह हाफ़िज़।